नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे PS 88 जे उम्मीदवार मलीर मां चूंडियल यूसुफ बलोच ऐं PS 43 जे उम्मीदवार सांगड़ मां चूंडियल जाम शबीर सिंध असेंबली में हलफ खणे वरितो आहे। जाम साहब तव्हां सिंधी में हल्फ खणंदव सर, सिंधी में। उर्दू या इंग्लिश? सिंधी में सिंधी में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मोहम्मद यूसुफ बलोच सच्ची दिल सां कसम खणा थो सच्ची दिल सां कसम खणा थो त मां ख़ुलूस नियत सां त मां ख़ुलूस नियत सां पाकिस्तान जो हामी ऐं वफ़ादार रहंदुसि। पाकिस्तान जो हामी ऐं वफ़ादार रहंदुसि। सूबाई असेंबली सिंध जे मेंबर जी हैसियत सां सूबाई असेंबली सिंध जी मेंबर जी हैसियत सां पंहिंजा फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारियूं पंहिंजा फ़र्ज़ ऐं ज़िम्मेदारियूं पंहिंजी पूरी सलाहियत पंहिंजी पूरी सलाहियत वफ़ादारी वफ़ादारी सां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन सां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन कानून असेंबली जे क़ाइदनि असेंबली जे क़ाइदनि ज़ाब्तनि जे मुताबिक़ हमेशा पाकिस्तान जी ख़ुद मुख्तियारी ख़ुद मुख्तियारी सालमियत इस्तेहकाम बहबूद ख़ुशहाली जे लाइ बजा आणींदुसि। मां इस्लामी नज़रिये खे बरक़रार रखण लाइ कोशिश कंदो रहंदुसि जेको पाकिस्तान जे क़याम जो बुनियाद आहे। मां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन खे बरक़रार रखंदुसि। मां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन खे बरक़रार रखंदुसि। बचा कंदुसि। इन जी हिफ़ाज़त ऐं बचा कंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजी मदद रहबरी फरमाए। आमीन। अल्लाह ताला मुंहिंजी मदद ऐं रहबरी फरमाए। इलाही मुबारकूं हुजनव। जी बलोच साहब, तव्हां सिंधी में उर्दू या अंग्रेजी में ॿिनी खणी छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।